हर कंहिंखे ताणो अताणी ॿुधो 15वीं सदी जी कहानी। जे कंहिंखे चऊं था चङाई तंहिंमां पैदा थिए थी बुराई। नाहे कंहिंजो सजण हिते कोई ॾिसी हालत पवां थोरोई। रहियो मुल्क में राणो न राणी ॿुधो 15वीं सदी जी कहानी। हर कंहिंखे ताणो अताणी ॿुधो 15वीं सदी जी कहानी। अॼु भाउ खे भाउ लुटे थो ॾिसो माउ खे पुटु कुटे थो। अॼु भाउ खे भाउ लुटे थो ॾिसो माउ खे पुटु कुटे थो। आहे बाबो जंहिंजो हारी पुटु बणिजी वियो वाॾो यारी। कई वीरान थी विया वेड़ा ॾिसो हर हंधि क़ौमी झेड़ा। करे खून थो ॼाणी वाणी ॿुधो 15वीं सदी जी कहानी। हर कंहिंखे ताणो अताणी ॿुधो 15वीं सदी जी कहानी। ॾिसो रिछ कुता था विढ़ाइण ऐं घोड़ा डांद भॼाइण। ॾिसो रिछ कुता था विढ़ाइण ऐं घोड़ा डांद भॼाइण। वरी तितर कुकड़ जो मेला छुटी चोर वियो भाॻियो जेला। वधी खीर जा विया वापारी मुंहिंजी तोबा तोबा हज़ारी। विझी खीर में ॾियनि था पाणी ॿुधो 15वीं सदी जी कहानी। हर कंहिंखे ताणो अताणी ॿुधो 15वीं सदी जी कहानी। अॼु फ़ैसिलो खानो करे थो वठी पैसा जेब भरे थो। अॼु फ़ैसिलो खानो करे थो वठी पैसा जेब भरे थो। हितां जा भूतार भला हूंदा जरदारी साहब जे इलाइक़ो आहे पर मां पंहिंजे भूतारनि जी ॻाल्हि कयां थो। हिकिड़े भूतार वटि फ़ैसिलो आयो तारीख़ वठण खां पोइ हमरावरी कुंड में आयो भूतार 5000 ॾींदो साईं फतवा मुंहिंजे हक़ में रिजाए। चई ठीकु आहे। उहो वरी हलियो ॿिए ॾींहं खे वरी ॿियो आयो भूतार 11000 ॾींदो साईं फतवा मुंहिंजे हक़ में रिजाए। भूतार चयो ठीकु आहे। जॾहिं ॻाल्हियूं ॿुधियूं फतवा जो टाइम अचो 5000 वारो पैसा पियो यादि कराए। भूतार पंजतनि खे यादि करे पोइ फतवा रिजाए। भूतार छा चयो पंतनि सां प्यारा ताकी यार हींअर गोई खयो थो वञे। अहिड़नि भूतारनि जे लाइ मूं हीअं लिखियो अॼु फ़ैसिलो खानो करे थो वठी पैसा जेब भरे थो। जेको पैसा सवाया ॾींदो पंहिंजे हक़ में फ़ैसिलो थींदो। अॼु हीणे खे हर को थो ॾे थो करे ॾाढे खे साईं सॾे थो। रहियो नाहे ग़रीब जो साणी ॿुधो 15वीं सदी जी कहानी। हर कंहिंखे ताणो अताणी ॿुधो 15वीं सदी जी कहानी। किनी केबल सिस्टम आहे छॾे माण्हुनि जो कमु लाहे। किनी केबल सिस्टम आहे छॾे माण्हुनि जो कमु लाहे। इहो अंग्रेज़ी फैशन आयो जंहिं शर्म हयाओ विञायो आहे। डिश त हर जाइ जारी ॾिसो लानत जो खारो खारी। थी औरत पई एक त्याणी ॿुधो 15वीं सदी जी कहानी। यादि निहार त कहती खैरा जो खैर लॻो पियो आहे। मुड़ुस खगा हाणे इहो माहौल तॾहिं आयो जॾहिं टीवी पहुती। दुआ कयो अलाह सभ खे बचाए। हर कंहिंखे ताणो अताणी ॿुधो 15वीं सदी जी कहानी। कम कोरट जो बि लही वियो मिलिया ॾोकड़ जज ठही वियो। कम कोरट जो बि लही वियो मिलिया ॾोकड़ जज ठही वियो। इंसाफ़ अदालत नाहे पयो मुस्लिम व्याज थो खाए। किथे जलसो क़ुरान जो थींदो तले परमिट डीसी न ॾींदो। रहंदो पुलिस बीठी अताणी ॿुधो 15वीं सदी जी कहानी। हर कंहिंखे ताणो अताणी ॿुधो 15वीं
सदी जी कहानी के भंग जा बणिया मवाली के चरसा शराब जसवाली के भंग जा बणिया मवाली के चरसा शराब जसवाली तपेदारन ने छडियो तपाए नथो मास्टर बार पढ़ाए नंढो बार दुकान ते वींदो तंहिंखे सेठ सगोरो फुरींदो हूंदी शेर खां घटि टमाणी ॿुधो 15वीं सदी जी कहानी हर कंहिंखे ताणो वाताणी ॿुधो 15वीं सदी जी कहानी अॼु इल्मु उरूज ते आहे वयो अमल सफ़ा मोकिलाए अॼु इल्मु उरूज ते आहे वयो अमल सफ़ा मोकिलाए वॾा पटका डिघियूं ॾाढ़ियूं वेठा यारियूं जुमाणा ताड़ियूं को झंडे अॻियां सिर खोरे को हाल क़बर सां थो ओरे चेथो पुटु सईदी मूसाणी ॿुधो 15वीं सदी जी कहानी हर कंहिंखे ताणो वाताणी ॿुधो 15वीं सदी जी कहानी धणी बख्श चाचड़ चए यारो लॻो हर जाए पियो आहे अंधारो धणी बख्श चाचड़ चए यारो लॻो हर जाए पियो आहे अंधारो नथा रब जे दरवाजायूं रुगो सोच में ख़्याल बुरायूं अञा ॻाल्हियूं घणियूं ॿियूं आहिनि जेके ॾसण जहिड़ियूं नाहिनि कया शेर जी माथो पुॼाणी ॿुधो 15वीं सदी जी कहानी हर कंहिंखे ताणो वाताणी पूरी 15वीं सदी जी कहानी।